प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। मूसा खरबूज 2 खां 3 बाब ताईं। बरंदड़ बूढ़े जो राज़। इहो खुदा जो मौज़ो हो जो ॿार अञा ताईं ज़िंदा हो। फ़िरौन हुकुम ॾिनो हो त सभु इसराइली ॿार नील दरिया में उछलाया वञनि, पर जॾहिं संदसि धीउ शहज़ादी खे हिकु ॿार टोकरी में नील दरिया में मिलियो त हुन खे उन ॿार ते रहम आयो। शहज़ादी उन ॿार खे संदसि माउ हवाले करे छॾियो हो त जीअं हू कुझु साल उन जी परवरिश करे सघे। अम्मा, मां अव्हां सां गॾु छो नथो रही सघां? छा अव्हां मूं सां गॾु हलंदा? ना मुंहिंजा प्यारा पुट, पर आऊं हर पल तोखे यादि कंदी रहंदसि। हिन खां सुठो आहे त मां अव्हां सां गॾु रहां। पर उन खां पोइ उन्हनि खे हिक ॿिए खे ख़ुदाफ़िज़ चवणो पियो। शहज़ादी नंढे छोकिरे खे हंज वठी छॾियो ऐं हुन जो नालो मूसा रखियो। मूसा बहितरीन स्कूलनि में वियो ऐं तमामु सुठी तालीम हासिल कई। उनखे इख्तियार मिलियो। मूसा अमीर माण्हू थी वियो, पर पंहिंजे दिलि में हू कॾहिं बि हीअ ॻाल्हि न विसारे सघियो त हू खुदा जे माण्हू सां तालुक़ रखे थो। इहे माण्हू जेके 300 साल खां मिस्र जे मुल्क में ग़ुलाम हुआ। आऊं बादशाह जो पुटु आहियां। मूंखे जेको घुर्जे सो मूं वटि आहे। मां तमामु अमीर आहियां, पर उन मां मूंखे छा फ़ाइदो आहे? मुंहिंजी दिलि चवे थी त मूंखे पंहिंजे माण्हुनि जी मदद करणु घुर्जे। मूसा पंहिंजी मर्ज़ी सां सभु कुझु खुदा लाइ कुर्बान करे छॾियो हो। इज़त जे बजाए नफ़रत मिलंदी, शहज़ादे जे बजाए ग़ुलाम बणायो वियो। उन ई सबबु हू उन जॻह खे छॾे वियो। उन खां थोरे अरसे बाद हिन हिकु इसराइली खे ॾिठो जेके हिकु मिस्री मारे रहियो हो। मूसा आसे पासे ॾिठो ऐं जॾहिं हुन ॾिठो त कोन आहे त हुन मिस्री खे एतिरो मारियो जो हू मरी वियो ऐं हुन जी लाश खे रेगिस्तान जी वारी में दफ़न करे छॾियो। खुदा मूसा खे इस्तेमालु करणु चाहियो थे त जीअं हू संदसि माण्हुनि खे ग़ुलामी खां आज़ाद कराए, पर हुन तरीक़े सां न। माण्हुनि खे उन जे बारे में ख़बर पइजी वई ऐं फ़िरौन खे बि ख़बर पइजी वई ऐं हू मूसा खे मारणु चाहींदो हो, पर मूसा के ॿिए मुल्क ॾांहुं भॼी वियो। छा हाणे घणी देर न थी वई हुई? छा खुदा मूसा जहिड़े कातिल खे इस्तेमालु करे सघे थो? 40 सालनि जे वॾे अरसे ताईं मूसा के ॿिए शख़्स जी रिड्यू चारींदो हो। जॾहिं हू रिडन खे वठी सरसब्ज़ मैदान में वेंदो हो त हुन वटि सोचण लाइ घणो वक़्तु हूंदो हो। हुन खुदा खे न विसारियो हो ऐं न वरी खुदा हुन खे विसारियो हो। ओचितो मूसा हैरानी सां सिधो बीह रहियो। नामुमकिन, ही बिल्कुलु नामुमकिन आहे। हिकु बरंदड़ बूढ़ो बाह लॻल आहे, पर ही तमामु अजीब आहे छो त बूढ़ो ॿरी न रहियो आहे। बढ़ंदड़ बूढ़े जो राज़ ईंदड़ ड्रामे में ॿुधायो वेंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।